रसूल मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। आदियों कांग करीब जूं, आदियों कांग करीब जूं, मिठड़ा वाधायूं वाह, मन मुरादूं पुनियूं सरहायूं थियूं साह। आंदा पीरी अल्लाह सद असा जा साब प्यार। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामीन इकराम, अल्लाह जी ज़ात जा अणगणिया एहसान जह करीम रब तवां असांखे ज़िंदगीअ में हिकु भेरो वरी पंहिंजे महबूब जे जश्न में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। अॼु जो ही जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे निस्बत सां मुनाकिद कयल महफ़िल ॻोठ मोहम्मद शरीफ चांडियो जे अंदर फ़कीर अली नवाज़ चांडियो जे तरफ़ खां महबूबन जे मोहब्बत में दुरूद ऐं ज़िक्र जी महफ़िल सजाई वई आहे, जंहिंमें अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी। सुहिणो आवाज़, मन मोहींदड़ लहजो मियां ख़ालिद हुसैन जे करे न, बुलबुल मदीना जे करे। अल्लाह ताला जो करोड़ रहमतूं साईं बुलबुल मदीना जे मथों, संदन जे ख़ानदान जे मथों। जन अहिड़ा अहिड़ा गुल तैयार कया आहिनि, अहिड़ा इंसान सदियुनि ताईं बि कोन भुलिजी सघंदो आहे माण्हू। नौजवान तक़रीर पियो करे त उन जो अंदाज़ साईं बुलबुल मदीना जे जवानीअ वारो अंदाज़ महसूस थियो। अल्लाह ताला नौजवान जे इल्म में, हिल्म में, अदब में, खुलूस में इश्क जी चुटकी बि रब थोड़ी अञा झझी ॾेसि। इश्क जो मज़ो ही पंहिंजो आहे, बेशक इल्म जो लुत्फ़ पंहिंजो आहे, इश्क जो मज़ो ही पंहिंजो आहे। अल्लाह ताला नौजवान के सलामत रखी। ॾाढो सुहिणे अंदाज़ में मन मोहींदड़ ख़िताब हुयो। असां थी विया आहियूं पुराड़ा, हुयासीं कोन पर तव्हां करे छॾियो आहे। इहो सच अथव, हुयासीं कोन
एडी का वडी उम्र काने 57 साल का घणी उम्र काने ता सभई मुखो वडा होंदो ये नजर तो अचे अल्हम्दुलिल्लाह 57 साल जो नंढड़ो छोकरो तव्हांजे साम्हूं वेठो आहे। ये मुझे मदीने वाले मीर जो करम, मुझे मदीने वाले मीर जो एहसान आहे। उनजी निगाह करम कामिल मुर्शिद जी निगाह मुझा दोस्त अजीज वरना हिन उम्र में लठे खड़ी ढूंढड़ा थींदे ॾिठा थो। बहरहाल स्टेज ते वेठल उलमाए किराम खुसूसन साईं हरदिल अजीज मोहम्मदीन चांडियो साहब, मोहतरम से आशिक हुसैन बुग्यो, जंजा नाला अचन था ॿिया स्टेज ते वेठल उलमा खुलफा सुलहा हुफ़ाज़ इज़ाम इलाइके जा मुअज़्ज़िज़ीन ऐं मुझे मदीने वाले मीर जा परवाना, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। प्यारा दोस्तों, जेकॾहिं पहिरों ख़तीब मां हुजां त अधु कलाक वेही ग्राउंड ठाहियां, नौजवान ग्राउंड ठाहे मचाए ॾिनो आहे। जॾहिं मचाए ॾिनो अथई त हाणे मचल खे मचल ई रखो। मुझो ऐं तुंहिंजो आका इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम आयो आहे। छा थियो आहे? पर पाण कोन आयो आहे, मोकिलण वारे वरी चो मोकिलण वारे मोकिलियो आहे। बेशक हुजूर फरमायो आहे त आऊं आयो आहियां। इहो बि तव्हांखे ॿुधायां थो अॼु इंशाअल्लाह ताला, हदीस जो हवालो ॾेई वठां। मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम हुस्नल अखलाक। एक ॿी रवायत में ईंदो आहे लिउतम्मिम मकारिमल अखलाक। एक टे हंधि ईंदो आहे लिउतम्मिम सालिहल अखलाक। मुख्तलिफ जो त मुंहिंजो महबूब त नूरुन अला नूर आहे। मुझे महबूब फरमायो बेशक आऊं आयो आहियां। छो आयो हां इहो बाद में अल्लाह ताला महबूब के मोकिलियो आहे। अल्लाह फरमायो लक़द जाअकुम, आयो तव्हांजे तरफ़, कंहिंजे तरफ़ खां? अल्लाह जे तरफ़ खां। जेको जितां न ईंदो आहे उहो उतां जो बिल्कुलु तरीक़ो उहो ई ॿुधाईंदो आहे जेको उते ॾिसी ईंदो आहे। थोरो सादल लफ़्ज़नि में जेकॾहिं को हिते पैंट शर्ट पाए वेठो घुमे, हमरा जना ॻोठ नालो शायदि ॻोठ जो मोहम्मद शरीफ चांडियो में हे चरियो पैंट शर्ट पाए थो घुमे, चवंदा यार नाराज़ न थी, रहंदो आहे कराचीअ में न, इन करे उते पैंट शर्ट पाइण को ऐब कोन्हे पर इज़त हूंदी आहे। असां वटि त सिंधी माण्हू आहियूं, पैंट शर्ट खे ॼण अधु उघाड़ो सम्झंदा आहियूं। सिधी ॻाल्हि आहे, अधु उघाड़ो। असल में सच थोड़ो कड़ो आहे, लेकिन याद रखी छॾियो, इंसान सुहिणो भले बंगले सां न थींदो, इंसान सुहिणो भली गाॾीअ सां न थींदो, इंसान सुहिणो भले रंग सां न थींदो, इंसान ख़ूबसूरत वॾी दौलत सां न थींदो, इंसान सुहिणो थींदो आहे मुंहिंजे मदीने वारे मीर जे शरीयत ऐं सुन्नत सां सुहिणो। कायनात में सब का वधीक सुहिणो केरु आहे? चओ मदीने जो साईं, जंहिंखे अल्लाह सॼी कायनात में सभिनी खां सुहिणो बनायो आहे त उन जो किरदार ऐं उन जा अखलाक बि त कायनात सॼीअ खां वधीक सुहिणा आहिनि। मुझा मिठड़ा, मुझा दोस्त, मुझा अदा, जेकॾहिं तूं केतिरो बि भली गाॾीअ ते चढ़ी घुमंदे चिंद माण्हू ज़रूर चवंदा माशाअल्लाह केॾो सुठो थो लॻे। जेकॾहिं भले बंगले में हूंदे थोड़ा माण्हू चवंदा माशाअल्लाह केॾो न सुहिणो थो लॻे। भली कुर्सीअ ते हूंदे थोड़ा माण्हू चवंदा त केॾो न सुहिणो थो लॻे। पर भले तोखे फाटल कपिड़ा हुजनि, भले तुंहिंजे जिस्म मां पघर जी मुंहिंजा दोस्त खुशबू पई अचे, पर जे मुझे मदीने वारे मीर जे शरीयत जो लिबास पातल होंदई, फर्शी त छॾे दे पर अर्शी में चवंदा सुभान अल्लाह हुजूर जो गुलाम बनी रहे।
मुझे हुजूर जे हिक सुन्नत जी बरकत रसी मां मुखालिफ न आहियां गवर्नमेंट जो मुलाज़िम आहियां अल्हम्दुलिल्लाह मूं वटि बि गाॾी आहे दिलि चवंदी आहे सभिनी वटि गाॾी हुजे गाॾीअ जी मुखालिफ़त न आहे बंगले जी मुखालिफ़त न आहे दौलत जी मुखालिफ़त न आहे मुखालिफ़त सिर्फ़ उन रवैयनि जी आहे जेके मुंहिंजे मदीने जे मीर जे शरीयत ऐं सुन्नत खे घटि सम्झंदा आहिनि ऐं दुनिया जे इन रंगीनीअ खे वधीक सम्झंदा आहिनि दिलि चवे थी ॾसियां थो केॾा न भुलियल हल हिकिड़े मिंट लाइ तसवुर कर हिकिड़े मिंट लाइ हेॾी जमायत वेठी आहे जेकॾहिं हींअर हिते चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमर जावेद बाजवा नालो अचेव थो न उहो बि हुजे हिन वक़्तु जेकॾहिं तव्हां असांजे साम्हूं अदो वज़ीर आज़म खान शहबाज शरीफ भी हुजे हिन वक़्तु जेकॾहिं सदर पाकिस्तान आरिफ उलवी साहब भी हुजे हिन वक़्तु जेकॾहिं वज़ीर आला सिंध हालांकि सैयदा उहो बि हुजे इहे सभई ताक़तूं हुजनि जेके पाकिस्तान जूं ताक़तूं बि आहिनि सिंध जूं बि आहिनि इशा जे थियो आहे निमाज़ जो टाइम छा जो टाइम थियो आहे इशा जे थियो आहे निमाज़ जो टाइम कसम अथव पैदा कंदड़ रब जो दिल खां पुछी पोइ जवाब ॾिजो निमाज़ पढ़ाइण जे लाइ चीफ ऑफ आर्मी स्टाफ बीहंदो या वज़ीर आज़म अदो शहबाज बीहंदो या साईं मुराद अली शाह बीहंदो या सादरनि कपड़नि वारे जंहिंजे चेहरे ते मुंहिंजे मुस्तफ़ा जी सुन्नत आहे उनखे चवंदा अॻियो तूं बीह इमाम तूं थी मुक़्तदी असां सोची को जवाब दे खुदा के वास्ते सोची जवाब दे या कहीं इज्जत दी वो तो इज्जो मन तशा अल्लाह जो कुरान कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा وتعز من تشاء وتذل من تشاء بيدك الخير إنك على كل شيء قدير अल्लाह जे तो मुझा मुस्तफा जी मुझा सोना करीम रब मुझा दिल भर ऐलान करे दुनिया के बुधा त इज्जत जे पुठियां न रुकजो इज्जत ॾियण वारो तहां जो रब कुर्सी जे पुठियां न रुकजो कुर्सी ॾियण वारो तहां जो रब ज़िल्लत जो डप न कजो छो त ज़िल्लत ॾियण वारो भी अल्लाह ये न सोचजा त जेकॾहिं मूं भलो वॻो न पातो त मुंहिंजी इज्जत कोन थींदी ये न सोचजा त मूं भलो वॻो पातो त मुंहिंजी इज्जत थींदी यकदम तोखे वरी क़ुरान जे ॿी आयत ॾे वठी हलां मके जो शहर छा जो वरी जवाब ॾियो मीलाद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो मक़सद वो मक़सद ॿुधो हुज़ूर जे दरबार में सहाबा वेठा हुया कपड़ा सहाबा जा फाटल हुया जिस्म मां पसीनो अची रहियो हुयो जिस्म जे मथा सादा कपड़ा पातल हुया मक्के जे कबीलन जा सरदार मुख्तलिफ कबीलन जा सरदार आया परे बीही रहा पंहिंजे कासिद खे चयो वञी अल्लाह जे नबीअ खे चओ त असां फलाणनि फलाणनि कबीलन जा सरदार आया हो तुझे भर में ये फाटल कपड़न वाला गरीब वेठा हन ये मजदूर वेठा हन ये साजरा वेठा हन इनन जो पसीनो हली रहियो आहे इनन के परे कर असां जे इज्जत जे लायक नाहे त असां सरदार इनन सां गॾु वेहूं इनन के परे कर असां ॻाल्हाइण था चाहियूं मके जे सरदारन पंहिंजो कासिद मोकिलियो कायनात जे खालिक वरी पंहिंजो कासिद मोकिलियो दुनिया जे सरदारन पंहिंजो कासिद मोकिलियो हुजूर
ने रब पंहिंजो कासिद मोकिलियो महबूब ने दुनिया जे सरदार ने कासिद खे चयो त हुजूर खे चयो त इन्हनि खे परे करे अल्लाह जे कासिद आयो त ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजो रब्बुल आलमीन तो फरमाए वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलगदात मुंहिंजा मुस्तफा ओ मुंहिंजा महबूब मुस्तफा तुंहिंजो अल्लाह ॾिसी रहियो आहे इहे दुनिया जा सरदार चवनि था त तुंहिंजा ग़ुलाम धार थियनि पर तुंहिंजो रब्बुल आलमीन तो चाहे त मुस्तफा तूं इन यारनि में ईअं थो मां रब खे सुहिणो लॻी जीअं चंड सितारनि जे विच में सुहिणो लॻंदो आहे अल्लाह कुरान करीम जो आयत नाज़िल फरमाए कंहिंजे हक़ में उन सादिरनि कपड़नि वारनि जे हक़ में फाटल कपिड़ा आहिनि हाल ग़रीबी आहे केॾी महिल मानी खाइण जी आहे केॾी महिल मानी खाइण जी बि कोन्हे पर रब तो फरमाए महबूब इन्हनि जे दिलनि खे मां रब ॾिसी रहियो आहियां कपिड़ा बेशक सादा अथनि हाल बेशक सादो अथनि पेट में मानी बि पूरी न आहिनि पर महबूब इन्हनि जूं दिलियूं मां अल्लाह जे ज़िक्र जे मौज में आहिनि मां रब थो चाहियां मुस्तफा इहे तोसां गॾु था ठहनि तूं इन्हनि सां गॾु थो ऐं मुंहिंजा दोस्त त मां अर्ज़ु पे कयो त सूंहं ख़ूबसूरती गाॾीअ में कान्हे खूबसूरती बंगले में कान्हे खूबसूरती दौलत में ना है खूबसूरती इन चेहरे में ना है छोकर दौलत भी हिकिड़े ॾींहुं ख़त्म थियणी आहे हे सूंह भी हिकिड़े ॾींहुं ख़त्म थियणी आहे इहे बाग बंगला भी हिकिड़े ॾींहुं ख़त्म थियणा आहिनि सूंह उनखे चइबो आहे खूबसूरती उनखे चइबो आहे जेका कॾहिं बि ख़त्म न थिए जेका कदे भी खत्म न थे दौलत जी खूबसूरती जैसी दौलत आहे तैसी हमरा गरीब थी वयो खत्म जवानी जी खूबसूरती जवानी वही खूबसूरती खत्म हुस्न जी खूबसूरती हुस्न वयो खूबसूरती खत्म पर मुझे मदीने वाले मीर जे इश्क जी उहा खूबसूरती आ फर्श ते आ तले वो खूबसूरत आ जे कब्र में आ तले वो कब्र में भी खूबसूरती न वेंदी हशर में भी खूबसूरती न वेंदी फर्श ते भी न वेंदी बेठी खूबसूरती सां फर्श ते हूंदे ज़िक्र तुंहिंजो अर्श ते पियो हलंदो त ऐं मुंहिंजा दोस्त ऐं मुंहिंजा मुस्लमान भाउ त मां अर्ज़ु पे कयो त जेकॾहिं खूबसूरती तव्हां सां चाहियो था त अचो त पंहिंजे ज़िंदगी रुॻी चेहरे खे न भुलियल हल माण्हू त रुॻी चेहरे खे खूबसूरत बनाइणो आहे रुॻी दिस्तार ठाहिणी आहे ॾाढी रुॻी ॾाढी दिस्तार ते कमु न हलंदो हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी हदीस ॿुधो मुंहिंजे आका फरमायो इन अकमलल मुमिनीन ईमाना अहसनुहुम खुलका मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो कामिल मोमिन उहो आहे जंहिंजा अखलाक सभिनी खां भला सुभान अल्लाह जंहिंजा सभिनी खां वरी चओ सभिनी खां सभिनी अखलाक में आला अखलाक कहिड़ो आहे चओ इश्क ऐं अदब आला अखलाक कहिड़ो आहे इश्क ऐं अदब अमलनि जो सरदार आहे इश्क ऐं अदब नाराज़ न थियो त अर्ज़ कयां अल्लामा इक़बाल खे त ॾाढ़ी बि कोन हुई त मुछूं बि कोन अल्लामा इक़बाल खे ॾाढ़ी बि कोन हुई मुछूं बि कोन हुयूं इन जो मतिलबु इहो न आहे इन जे मक़सद खे सम्झजा ॾाढ़ी बि न हुई मुछूं बि न हुयूं उन जे बावजूद अदब वारो हुयो इश्क वारो हुयो यानी इश्क भी हुयो अदब भी हुयो ॾाढ़ी ऐं मुछूं न हुयूं उन जे बावजूद भी उन इश्क ऐं अदब जे करे अल्लाह जे ज़ात उनखे उहो मक़ाम अता फरमायो जो दुनिया खे चवंदो हो खुद ही को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले अरे खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है
खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। ऐं अल्लामा इक़बाल एडी वॾी ॻाल्हि करे छॾी, इहो मक़ाम मिलंदो किथां, इहो कस मिलंदो किथां, इहो दड़ो मिलंदो किथां। जवाब थो ॾे कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। सुभान अल्लाह। कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं। अरे यहाँ जहाँ चीज है क्या लोहो कलम भी तेरे हैं। जेकॾहिं अल्लामा इक़बाल खे ज़ाहिरी तौर ते इन चेहरे के हुजूर जे शरीयत मुताबिक न बनाइण जे बावजूद इहो मक़ाम मिलियो आहे। देवबंदी हुजे, बरेलवी हुजे, अहले हदीस हुजे, अहले तशिया हुजे, अल्लामा इक़बाल जो शेर नाज़ सां पढ़ंदो आहे त जवाब ॾे जेकॾहिं इन माण्हूअ जे जीअं अंदर हुन जो साफ़ हुयो, जे हिन जो चेहरो बि हुजूर जे शरीयत सां सिंगारियल हुजे हा त मक़ाम काथे हुजे हा। जवाब ॾे। बता समझी तो दाढ़ीअ जी हैसियत कोन्हे, दाढ़ीअ जी इज्जत आहे, दाढ़ीअ जी हैसियत आहे, पर उन सूरत में जो हिन दाढ़ीअ जो अदब भी हुजे, हया भी हुजे। इन दिस्तार जी इज्जत आहे, पर उन सूरत में जो हिन दिस्तार के हुजूर जे शरीयत ऐं सुन्नत मुताबिक पाए ऐं पंहिंजे किरदार खे भी अहिड़ो बनाए। ईअं न हुजे त मुंहुं मस्जिद में ख्याल खाट में चेहरो शरीयत वारो हुजे, लिबास शरीयत वारो हुजे ऐं अंदर इब्लीस वारो हुजे। खुदा अहिड़ी जिंदगी को पनाह में रखे। अल्लाह का दुआ घुरो, मौला असांजे ज़ाहिर ऐं बातिन खे हिकु बनाए जा, हुजूर जो दीवानो बना जा, हुजूर जो आशिक बना। गाल चढ़ी आई या अलाए काॾे निकिरी वियुसि। हज़रत अली अलैहिस्सलाम जे दरबार में कंहिं अर्ज़ कयो त मुंहिंजा साईं हिकिड़ो नान मुस्लिम पर वॾी मंज़िल वारो आहे। तवज्जो आहे, नान मुस्लिम यहूदी आहे, मंज़िल वॾी वारो आहे। वञ त सभु हाल पे थो ॿुधाए, ॻाल्हि करण अॻई पे थो ॿुधाए। शेर ख़ुदा फरमायो ठीकु आहे। सुहिणो अलीजुल मुर्तज़ा शेर ख़ुदा अल्लाह जो शेर पाण हली आया उन शख्स ने पाण फरमायोसि ख़बर ॿुधूं था त ॾाढी मंज़िल थो पियो ॾेखारी दुनिया खे। चवे थो हा। तवज्जो कजो दोस्तो, सुहिणे शेर ख़ुदा हथड़े खे हीअं करे पाण फरमायो ॾे ख़बर मुंहिंजे हथ में छा आहे। देर कान कई जी ओ सवे हज़ारे मैल परे जेको फलाणो बाग़ आहे, उन बाग में फलाणो वण, उन वण जे फलाणी टारीअ में फलाणे पखीअ जो घर, उन में बेदा हुया, तहां उतों खणी आया आहियो। शेर ख़ुदा हथ खोलियो त उहो ई बेदा। शेर ख़ुदा हथ खोलियो त कैसा हली रही आहे ॻाल्हि, यहूदी सां। कैसा? यहूदी सां। सोहणे अलीअ बुरकी पुछो कहिड़ी ख़बर तोखे त अली आहे छा? सोहणे शेर ख़ुदा मुर्की पुछो ॾे ख़बर हेॾी मंज़िल मालिकनि तोखे ॾिनी आहे, छा कंदो है? हे सोहणा अली जीअं नफ़्स चवंदो आहे उन जे उबतड़ कंदो आहे। छा कंदो है? जीअं नफ़्स चवंदो आहे उन जे उबतड़ कंदो आहे। समझण वारनि जे लाइ वॾी ॻाल्हि पियो कयां। हज़रत अली मुर्तज़ा मुर्की फरमायो तो देर न कर कलमो पढ़। कलमो को न पढ़ंदुसि। सोने अली जो कलमो कोन थो पढ़ी? चई न। शेर ख़ुदा फरमायो हाणे मुंहिंजे हथ में छा आहे? घणेई अमरा हीअं कयो, हीअं कयो, नज़र अचे कुझु कोन, नज़र कुझु अचे ई कोन। शेर ख़ुदा फरमायो ॿुधा छा आहे? चई मूंखे नज़र कुझु कोन थो अचे। सोना अली तो मूंसां नाइंसाफ़ी कई आहे, तो मुंहिंजी अमानत खसी आहे। शेर ख़ुदा फरमायो खसींदो उहो आहे जंहिंखे ज़रूरत हूंदी आहे। असां त खसण वारा न आहियूं, असां त जिते वेंदा आहियूं वंडण वारा आहियूं। तोखां खसण न आयो आहे, तोखे ॾियण आयो आहे। ॿुधा छा आहे? उन घणेई हेॾे होॾे कयो। शेर ख़ुदा हथड़ो खोले पाण फरमायो ॾिस तुंहिंजे गीदे जी हीअ अमानत मुंहिंजे हथ में पई आहे, तुंहिंजे गीदे जी अमानत मुंहिंजे हथ में पई आहे। त हुन रुनो। शेर ख़ुदा फरमायो अॼु जेकॾहिं मुंहिंजो चवण वठी
तो हूँ तो के फर्शन जी खबर हुई वो तो के अरशन जी खबर हो हजरत अली उल मुर्तजा फरमायो देर न कर कलमो पढ़ उन चयो तो सोना ये न कर शेर खुदा फरमायो मुंह तुझी अमानत कान खसी तो पाजे सुबान सा चयो हो त जीअं नफ्स चवंदो आ मां इए कोन कदो हा मुंह तो के चयो कलमो पढ़ मुझे महबूब जो नफ्स तो के चयो हेडी मंजिल अगे मिली पई थई कलमे जी तो के जरूरत कहिड़ी आ मुसलमान थियण जी तो के जरूरत कहिड़ी आ तो नफ्स जो चवण वरतो तुझी पंहिंजी ग़लतीअ जे करे तुझी अमानत हली वई आ पर फिक्र न कर जेको तुझे आॾो वेठो आ तो हो वॾी वारसीअ वारो जेको तुझे आॾो वेठो आ वो वॾी वारसीअ वारो आ तू फिक्र न कर बस कलमे पढ़ण जी देर आ कलमो पढ़ण तुझो कम आ पोइ ॾिस त तुझे आॾो छा थो थिए उन यहूदीअ देर न कई सुणे अली उल मुर्तज़ा जे हथड़े ते जेॾी महिल कलमो पढ़ी बस कयईं शेर ख़ुदा हीअ नज़र करे जो हीअ कयो शेर ख़ुदा फरमाए ॾे ख़बर हाणे छा आहे चवे थो सोना चंड तो फलाणी शइ खणी आया हो ॻाल्हि छो कयूं त मता तुझे दिमाग़ में ठकी वञे त अल्लामा इकबाल ॾाढी मुछ कान रखी मां बि सुभाणे मेन रोड मोड़ो करे थो छॾियां ऐं मुंहिंजो कम बि थी वेंदो न मुंहिंजा दोस्त इएं न कजांइ इहा ग़लती न कजांइ ॿुधायमि इन करे त अल्लामा इकबाल एॾो मोहबत ऐं इश्क वारो हुयो जो उनखे इहा मंज़िल हुई पर जे उनखे महबूब जी हिन जीअं हुनजो जिस्म पूरो हुज़ूर जो दीवानो हुयो जे हुनजे चेहरे ते बि न हुज़ूर जी सुन्नत हुजे हा त जेको हुनजो मक़ाम हुयो अल्लामा इकबाल उन खां मथे हुजे न हेठि कोन थिए इन करे मुझे मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा दीवानो बस इहो जरूर ज़हन में रखंदा कयो त अल्लाह जी ज़ात हुजूर जी शरीयत ऐं सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए त मां ॻाल्हि पे कई त वज़ीर आज़म भी हुजे वज़ीर आला भी हुजे सभई हुजनि इशा जे नमाज़ जो टाइम थे अज़ान जे बाबा नमाज़ पढ़ंदासीं वज़ीर आला के जो सही सैयद हुए अॻिते थी चवंदो न यार सुहारी कोन्हे भला आरिफ उलवी साहब सदर है तू अगे वज न यार हुजूर जो मुसल्लो आ इते मां कीअं पिया हयात हो मुल्क जो सदर जरूर है मगर मुसल्ले ते न तो बिया मुखे हयात हो छो चे मुसल्लो मुस्तफा जो ए मुसल्लो मुस्तफा जो इन करे मुखे हयात हो भला वजीर आजम अदा शहबाज तू अच चवंदो न मां भी नथो अची सघां आर्मी जा चीफ तू अच चवंदो भला कंहिंखे आणियो ईअं जो निहारियो त साईं मोहम्मदीन जहिड़ो ग़रीब सादड़ो वेठो हो चयो उनखे वठी अचो साईं हिन जा कपिड़ा फाटल आहिनि इनखे त वॻड़ो सादड़ो आहे इनखे त ॻोठ वारा बि कोन खंगन आहिनि जवाब ॾिनऊं ॻोठ वारा खंगनि या न खंगनि पर हिन मुसल्ले जो मालिक उहो आहे जंहिंजे चेहरे ते मुंहिंजे मदीने वारे मीर जी शरीयत ऐं सुन्नत मौजूदु हिकड़े पासे दुनिया जे कुर्सी जी ताकत हिकड़े पासे मुझे मुस्तफा जे हिकड़ी सुन्नत जो पावर निहार उन खां पोइ अंदाज़ो लगा त रूए ज़मीन जी ताकत हिकड़े पासे मुझे मुस्तफा जे आंगुर जो इशारो हिकड़े पासे हुजूर जे आंगुर जे इशारे में अल्लाह उहा ताकत रखी आहे हुजूर जे शरीयत ऐं सुन्नत में केतिरी ताकत हूंदी त मां अर्ज़ पे कयो त ख़ूबसूरती दौलत सां कान थींदी आहे दौलत ख़त्म थी वेंदी ख़ूबसूरती मुंहिंजा दोस्त जवानीअ सां कोन थींदी आहे जवानी ख़त्म थी वेंदी ख़ूबसूरती हुस्न सां कोन थींदी हुस्न ख़त्म थी वेंदो ख़ूबसूरती थींदी इश्क़ मुस्तफ़ा सां थींदी मोहब्बत मुस्तफ़ा सां थींदी इंसान कारो भी थींदो आहे इंसान बूरो भी थींदो आहे बूरो सुहिणो ऐं कारो सुहिणो उनखे न चइबो आहे जंहिंजो रंग सुहिणो हुजे कारो उनखे न चइबो आहे जंहिंजो रंग कारो हुजे ओ चरिया जेकॾहिं ईअं हुजे हा त बिलाल रंग जो कारो हुयो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मोहब्बत वारो हुयो इन करे ख़ुदा जो भी प्यारो हुयो त मुस्तफ़ा जो भी प्यारो रंग
जो कारो हुयो लेकिन अज भी कसम अथव खुदा जो हज़रत बिलाल जे नाले वठण सां दिल में इश्क जी ॾीओ ॿरंदो आहे या कोन ॿरंदो? 1400 साल गुज़री विया अज भी उन जो नालो वठण सां दिल में अजीब कैफियत पैदा थी थे जंहिंजे नाले वठण सां कैफियत थी थे उन जे इश्क जो अंदाज़ छा? जेकॾहिं सूह वॾी हुजे हा त दुनिया जी तारीख़ पढ़ो अबू जहल तमाम सुहिणो हुयो अबू लहब सुहिणो हुयो उतबो सुहिणो हुयो शैबो सुहिणो हुयो मुझे मुस्तफ़ा फरमायो दुनिया पई सड़े अबुल हिकमत जो अबो हुजूर फरमायो अबू जहल तू जाहिलन जो अबो ही क़यामत ताईं अबू जहल पे तो हले यानी सूह जेका है उहा सूह मुझे मुस्तफ़ा जे प्यार में आ मुझे मुस्तफ़ा जे प्यार वारी सूह न दुनिया में खत्म थींदी न कब्र में खत्म थींदी न हशर में खत्म थींदी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में हुजूर जे दरबार में हिकिड़ो हज़रत अमीर उमर जे दरबार में हिकिड़े बादशाह तोहफ़ा मोकिलिया 4 तोहफ़ा मोकिलिया घणा मोकिलिया थोड़ी गरम चाय हूंदी सुभान अल्लाह जे हुजे टुकड़ो ॾियो पाणी जो टुकड़ो ॾियो सुभान अल्लाह मां फिलहाल कहीं साइड ते हले विया मोटा थो ॻाल्हि निकिरी आयूं हल जे वणन थी तो मां सुभान अल्लाह हज़रत अमीर उमर जे दरबार में कई मुल्क जो सफ़ीर 4 तोहफ़ा खणी आयो पुछंदो आयो त काथे आ उमर जंहिंजो नालो ॿुधी करे कुफार कंबल था जंहिंजो नालो ॿुधी करे काफ़र ॾकी था वञनि वॾा वॾा बहादुर ॾकी था वञनि उहो उमर काथे आ मोमिननि जो अमीर काथे आ ॿुधाइण वारो सम्झी वियो त हे को अजनबी आ उन जे पोयां माण्हुनि जो काफ़िलो बि आ वठी जॾहिं मस्जिद नबवी जे सहन में आयो त अमीर उमर जी कांच मुबारक जा पांचा मथे खया पया हल छा थो पियो करे हले कोन थो पियो मता चई त हलंदे कांच टुकुरनि खां मथे करे छॾियई न अमीर उमर सुनो हुजूर जे सहन में गारो गुॾे रहियो आहे मिट्टी ऐं बोह जो गारो छाजो उन टाइम तो बोह जेको भी हुयो गारो ठाहे रहियो आहे छाजे लाइ मुझे मुस्तफ़ा जे मस्जिद नबवी खे हणण हुजूर जे मस्जिद नबवी खे हणण जे लाइ अमीर उमर वक्त जो बादशाह जे नाले खां काफ़र भी ॾकनि था जेॾी महिल कासिद आयो जे अमीर मोमिनीन कहिड़ो आहे जो जेको विच गारे में बीठो आहे निहारे हैरत में पइजी वियो हेॾो वॾो नालो हेॾी वॾी ॻाल्हि हे त गारो थो पियो ठाहे पंहिंजो गुस्सो कंट्रोल में करे अॻिते आयो या अमीर अल मोमिनीन ऐं मोमिननि जा अमीर उमर निहारे चयो जी चवे थो मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे अमीर उमर चयो टाइम थोरो आहे जल्दी ॿुधाए तुंहिंजो कमु कहिड़ो आहे जल्दी फलाणे बादशाह जो सफ़ीर चई कमु ॿुधाए देरि न कर मूंखे वधीक ही कमा तो वारे बादशाह खां वधीक मूंखे पंहिंजे बादशाह जी ड्यूटी आहे उन कासिद चयो असांजे बादशाह सलाम मोकिलिया चई ॿी ॻाल्हि कर अतुर कढी ॾिनई चए हे अतुर मुंहिंजे बादशाह गिफ्ट कयो आहे ही अहिड़ो अतुर आहे हिकिड़ो दफ़ो कपिड़नि खे लॻी वञे 10 दफ़ा कपिड़ा धोपनि ख़ुशबू न वञे अमीर उमर चयो जल्दी मूंखे ॾे जेॾी महिल अमीर उमर जे हथ में ॾिनई अमीर उमर देरि ई कान कई हुजूर ते दुरूद पढ़ंदो वियो गारे में सॼो अतुर छपींदो वियो कासिद ॾिसी चयो ही त चरियो आहे ही त चरियो आहे ऐं सच इहो आहे त जेकॾहिं तव्हां ऐं असां हुजूर जे सहाबा जो इश्क ॾिसूं हा त तव्हां सां चऊं त वाकई त चरिया आहिनि पर जे उहे न तोखे मूंखे ॾिसनि हा त चवनि ही कहिड़ा मुस्लमान आहिनि मुसलमान जन जे मोहब्बत इश्क जा मिसाल जन जे ईमान जा मिसाल रब कुरान में ॾेई चवे फ़इन आमनू बिमिस्ल मा आमनतुम बिही फ़क़द इहतदौ अल्लाह चवे ईमान आणो थो त इए आणियो जे मुझे मुस्तफ़ा जे दीवाननि ईमान आंदो जन जे ईमान जा मिसाल अल्लाह कुरान में बयान फरमाए अंदाज़ो लगायो त उन्हनि जे ईमान जो मक़ाम छा हूंदो दोस्तो
बहरहाल मुझा दोस्त अमीर उमर अत्र हारे छड़ियो हो जेको आयो सफीर गुस्से में उन देरे कान के वरे पी शीशी कढी ऐ अमीर उमर मुझे बादशाह ज़हर मोकलियो आ एड़ो ज़हरा जेको तमा जो दुश्मन वडे में वडो हुजे बस हिकड़ो कतरो रुगी उन जे जिस्म में दाखिल थे छड़ही भी कोन खणदो बियो पसाह कोन खणदो अमीर उमर फरमायो मुखे दे उन जी बुझी लाही दे सजो अमीर उमर पी खणी बुझी के चलायो पाण फरमाए टी गाल कर हमरा जो इच्छा पे थो करे अतुर दिनम तकारे में हारे छे ज़हर दिनम त पी छे हाने तो डकण लगो त ही अलाए छा है पहरी चर समझे पे तो ही चरियो आ जेमल अमीर उमर ज़हर पी कर जो हाने बुधा बी गाल कर हे डकण लगो त न के कुछ जो ते ही अलाए मलाइक हन अलाए छा है उन के केड़ी खबर त मुस्तफा जे दीवान जो अल्लाह वट इज्जत केतरी होदी है हुजूर जे आशिकन जो मकाम हुजूर जे परवानन जो मकाम छा हुंदो उन तखड़ में चयो सोना उन पंहिंजे का हूर उदो करे खणी आयो हो वठी आयो हो सुहणे में सुहणी औरत चई ही मुझे बादशाह तव्हांजे ला कुंवार करे ॾिनी गिफ्ट करे ॾिनी अमीर उमर निहारे फरमायो त फलाणो जेको हबशिया उन के सद करे अचो जेडी मल उहो आयो रंग जो कारड़ो तो सफीर तो चवे ही छा था के जड़े सब्र कर भाड़िया जे करे मुस्तफा जो यो दीवानो इन तुझे हूर के न कबूल करे त या हूर कयामत ताईं तुझे बादशाह के दुआऊं ॾींदी रहंदी तुझी निगाह इन जे रंग जे मथां आहे मुझे खुदा ऐं मुस्तफा जी निगाह इन जे दिल जे ऐं मुसलमान सफीर जी बब्बू वयूं चार वयूं अगते थी चवे तो सोना मुआरो अकुल पूरो थियो बस मुखे भी एतरो बुधा हेनो कीमती अतर गारे में छो विधई अमीर उमर जो तो के केड़ी खबर ए गारो कंजे ला उठाया गुंबज़े खजरा दे निहारे कि जे जो न मा गुलाम हां उन महबूब जे मस्जिद नबवी के चिंभण जे ला ए गारो थो ठाया तो के केड़ी खबर तो तही अतर आंदवा पर मुझे मुस्तफा जो कदम जे को मुश्क अंबर का वधी कर खुशबूदार बनायो ए तुझी खुशबू कुछ भी ना है कि सोना है ज़हर पी छड़ी कि तो जो चयो त वडे में वडे दुश्मन के मारण जे ला काफी आ त मां उमर जो दुश्मन पांजे नफ्स का वधी बियो केरा मां पांजे रब के चे मौला हे दुश्मन अंदर बैठो जे दुश्मन मरे तो त हिन के मार न ऐ मुझा दोस्त ची सोना हेडी वडी मां सुहणी औरत पांजे मुल्क जी वठियास अमीर उमर चयो मुस्तफा जा दीवाना इनन चेहरन ने कोन निहारींदा हन मुस्तफा जा दीवाना अंदर ने निहारींदा हन रंग जी त सुहणी हुई पर अंदर जी त कारी हुई इन करे रंग जे कारे खे ॾिनो में छो त उन जो अंदर चोरीअ जे चंड जहिड़ो सुहिणो हुयो त हीअ सुहणी उन वटि वञे त हिन जो अंदर बि उन जहिड़ो सुहिणो थी वञे जवाब दियो मुझा दोस्तों सूह छा के चइबो जवाब दियो सोना सूह छा के चइबो सोहणन अखलाकन खे सूह छा के चइबो सोहणे किरदार खे सूह छा के चइबो अल्लाह ताला कुरान करीम जी आयत अज मौजू चेंज अलाए कीअं थियो मूंखे ख़बर न आहे अल्लाह ताला जे महबूब फरमायो कंहिं फरमायो चो अल्लाह जे महबूब कंहिं फरमायो वरी चो अल्लाह जे महबूब फरमायो मदीने जे मीर टिन शख्सन जी निशानी ही कहे जेके कयामत में मूसा गॾु हूंदा हिकिड़े जी निशानी ही कयो जेको अक्सर मां मुस्तफा ते दुरूद सलात पढ़ंदो कयामत में मां मुस्तफा सां गॾु हूंदो ॿियो जेको पंहिंजे न्याणियुनि खे जवान करे अल्लाह जे रज़ा लाइ शादी कराईंदो मां मुस्तफा सां गॾु हूंदो टियों मुंहिंजे सुहिणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जेको यतीम जी किफ़ालत कंदो उहो मां मुस्तफा सां गॾु हूंदो टे ॻाल्हियूं फरमाए चौथी ॻाल्हि हुज़ूर फरमाई त मां नस थो ॾियांव अगरि जहन्नम खां बचण जे लाइ को वॾो हथियार तव्हांखे खपे जी मुंहिंजा महबूब खपे हुज़ूर फरमायो पंहिंजे ज़ुबान खे नरम बनायो ज़ुबान खे छा बनायो वरी चओ जुबान के नरम बनायो जुबान के ॻाल्हाए मुसलमान
नरम बनायो। अल्लाह ताला जे महबूब फरमायो जेको जुबान सा तकब्बुर न कंदो आ, जुबान सा गारियूं न ॾींदो आ, जुबान सा वॾाई न कंदो आ, जुबान सा कंहिंखे ईज़ाईंदो न आहे। मुंहिंजे हबीब फरमायो मां मुस्तफ़ा जी ज़ात कॾहिं बि पंहिंजे ग़ुलाम खे बि जुबान सां झिड़क कान ॾिनी आहे। अल्लाह ताला कुरान करीम में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात ला फरमायो फबिमा रहमतिन मिनल्लाह लिंत लहुम। ऐ महबूब तुझे बेनियाज़ रब तोखे रहमत वारो बनाए त मोकिलियो आ, पर तुझे बेनियाज़ रब तुझे ज़ुबान खे ॾाढो नरम बनाए मोकिलियो आ। मुझे मुस्तफ़ा करीम जे ज़ुबान खे अल्लाह नरम बनाए कुरान में ज़िक्र कयो आहे। यानी अगर तुझी ज़ुबान नरम हूंदी तुझो दुश्मन भी दोस्त बणिजी वेंदो। रुकी जुबान जी नरमी मुसलमान, तू जुबान जी नरमी पैदा कर। अल्लाह जी ज़ात बाबरकात इन जुबान जे नरमी जे करे तुझे मथा जहन्नम जी बाह हराम करे छॾींदो। छो इहा जुबान चवंदी मौला हिन कॾहिं बि मूंखे ग़लत इस्तेमाल न कयो। रब चवंदो त तोखे जन्नत में थो मोकिलियां। चवंदी मौला मां मुंहं में हा, रब चवंदो मुंहं खे जन्नत। मुंहं चवंदो मौला जिस्म में, रब चवंदो जिस्म खे जन्नत। जिस्म चवंदो मौला मां हिन नाले सां, रब चवंदो हल जुबान जे सदके तू भी जन्नत में हलो। ऐं मुंहिंजे दोस्त यादि रखी छॾियो अदब ऐं इबादत ॿ अलॻि शयूं आहिनि। अमल करण सां सवाबनि में वाधारो थींदो आहे, अदब करण सां अंदर जी निगाह में वाधारो थींदो आहे। अमल करण सां सवाबनि में वाधारो, अदब करण सां दिल जे दरिये जे खुलण में वाधारो, बेअमली करण सां गुनहगार थींदो, बेअदबी करण सां बिल्कुलु बेकार थी वेंदो। गुनाह करण सां दिल जे मथां नंढड़ो टिको लॻंदो आहे, बेअदबी करण सां सॼी दिल कारी थी वेंदी आहे। ख़ुदा जी ज़ात शल बेअदबीअ खां बि बचाए, बेअदबनि खां बि बची। लतीफ़ सरकार जो शेर पढ़ी पोइ तव्हां दुरूद पढ़ो त मां हाणे वरी मीनात ते मोटां। लतीफ़ सरकार फरमायो नूर तनी खां लॾे जन जिना है मोहड़ मलीर दे पखा तन पापिन खां, पखा तन पापिन खां परे परां हॾे छागतनी जी छदे जे धनारों धार चरने सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हाणे थोरो मीठ बयान कयां। मुंहिंजो महबूब आयो मुझो महबूब आयो आ, जो महबूब आयो आ, रुगी आयो ना है महबूब आयो आ जे दुनिया के रंग ज़माना बहन हिकड़ो हुजूर खां अॻु जो ज़मानो यो मुझे मुस्तफ़ा जी दाइमी हुकूमत वारो ज़मानो। अजीज़ाने मन ज़माना बहन अगे ज़माने में आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अंबिया आया। उन तमाम अंबिया जे ज़माने खे बि आॾो रखो, उन्हनि जे उम्मत खे बि आॾो रखो, उन्हनि जे ज़माने खे बि आॾो रखो, मुझे मुस्तफ़ा जे ज़माने खे बि आॾो रखो। तमाम अंबिया जे उम्मत जे ज़माने में कदहिं बि सवारीअ जे लाइ ट्रेन बि कदहिं तयार कान थी। मुझो हुजूर रुगी आयो न है, मुझो हुजूर सब कुछ खणी आयो आ। जन्नत हुजूर खणी आयो आ, दुनिया हुजूर खणी आयो आ, अकुल हुजूर खणी आयो आ, मोहब्बत हुजूर खणी आयो आ, इश्क हुजूर खणी आयो आ, जन्नत हुजूर खणी आयो आ, रब जी मारिफत मुझो मुस्तफ़ा खणी आयो आ।
महबूब मुस्तफा आयो बाग में खुशी ईंदिया कॾहिं ईंदिया चो जॾहिं बहार जी मुद ईंदिया बाग जे अंदर गुलन जी टिड़ाण थींदिया बाग जे अंदर गुलन में खुशबू थींदिया कॾहिं थींदिया चो जॾहिं बहार जी मुद ईंदिया सुकल वणन जूं टारन में मुंहिंजा दोस्त हरियाली ईंदिया कॾहिं ईंदिया चो जॾहिं बहार जी मुद ईंदिया बाग सुका सावा थींदा आहिनि कॾहिं चो जॾहिं बहार जी मुद ईंदिया बहार ईंदो आहे जेॾो केॾो खुशबू खणी ईंदो आहे बहार सां गॾु खुशबू ईंदी आहे बहार सां गॾु खुशी ईंदी आहे बहार सां गॾु खुशहाली ईंदी आहे पर मूंखे जवाब ॾे बहार सभु कुझु खणी ईंदो आहे पर जवाब ॾे बहार खे केरु खणी आयो आहे बहार सां हर शइ आई जेॾो केॾो गुल छो जे बहार जी मुदा जे सुकावण सावा थिया जे बहार जी मुदा जे पखियुनि जूं ॿोलियूं जे बहार जी मुदा जे गर्मी कान्हे जे बहार जी मुदा जे सीउ कोन्हे जे बहार जी मुदा माना बहार ईंदो आहे जॾहिं बहार ईंदो आहे तॾहिं सुकून खणी ईंदो आहे सुकून खे बहार खणी ईंदो आहे बहार खां पुछ ॾे ख़बर तोखे केरु खणी आयो बहार चवे थो मां ख़ुशियूं खणी आयो आहियां मूंखे आमिना जो लाल खणी आयो बहार खुशबू आणींदो आहे बहार खे मुंहिंजो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात आणींदी आहे त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तुंहिंजो मुंहिंजो आका मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मुंहिंजा दोस्त अज़ीज़ न रुगी तो असांजे आॾो अल्लाह जी पहचान खणी आया पर मुंहिंजे हुज़ूर जे अचण सां इन पेशाननि खे सजदो नसीब थियो सजदा त अॻु में बि ॾिना वेंदा हुया मगर उहे सजदा ॿिया हुया मुंहिंजे मुस्तफ़ा जे गुलामनि जा सजदा ॿिया हुया हर नबीअ खे सहाबी त अॻु में बि मिलिया पर जहिड़ा मुंहिंजे हुज़ूर खे मिलिया अहिड़ा कंहिंखे बि वली हर नबी खे मिलिया पर जहिड़ा मुंहिंजे मुस्तफ़ा खे मिलिया अहिड़ा कंहिंखे कोन मिलिया उम्मती हर नबीअ खे मिलिया पर जहिड़ा मुंहिंजे मुस्तफ़ा खे मिलिया अहिड़ा उम्मती कंहिंखे बि कोन मिलिया जवाब ॾे हीअ जेका बेमिसली हली रही आहे कंहिंजे करे हली रही आहे जो अम्मा आमिना जे लाल जे करे हली रही आहे अजीज़ा ने मन इमाम मालिक सुनो अल्लाह अल्लाह छा नालो वरतो इमाम मालिक जे इहा हदीस रवायत कई त इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम हुस्नल अखलाक इमाम मालिक जो नालो वठण सां अदब जो पखी दिल में जागी पवंदो जी हज़रत उवैस जो नालो वठण सां इश्क जो पखी अंदर में जागी पवंदो आहे इमाम मालिक केतिरे अदब वारो आहे ज़रा उलमा खां तव्हां ॿुधो हूंदो इन फ़क़ीर जे वातो बि ॿुधो इमाम मालिक सुहिणो सॼी ज़िंदगी मदीने खां ॿाहिरि कोन वियो हिकिड़ो दफ़ो हज करण वियो घणा दफ़ा जवाब ॾियो घणा दफ़ा हिकिड़ो दफ़ो हज करण वियो बस हिकिड़ो दफ़ो हज करे जीअं मदीने आयो वरी कॾहिं उम्रे ते कोन वियो कॾहिं मदीने खां ॿाहिरि कोन वियो इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाइनि था जॾहिं अर्ज़ कयो वियो ऐं इमाम मालिक मदीने खां निकिरी छो नथो चवे थो डपु थो लॻे मतां मदीने खां निकिरी वञा ऐं किथे मुंहिंजो दम परवाज़ थी वञे इमाम मालिक जी तमन्ना हिकिड़ी आहे मौला इमाम मालिक जो दम भी मदीने में निकिरे त मिठड़ी भी मदीने जी नसीब थी वञे सॼी ज़िंदगी गुज़री वई हुज़ूर जे इश्क में ऐं आशिक बि अहिड़ो हुयो जो जॾहिं मदीने जे गलियुनि में हलंदो हो त विच रस्ते जो न ॾींदो हो रस्ते जो विच न ॾींदो हुयो कुंडुनि सां हलंदो हुयो धक लॻंदा हुया किथे दीवार हूंदी हुई ऐं इमाम मालिक ॾे ख़बर रस्तो
छदे कुंडुन से तो हली चवे तो दिया तो मता मुझो मुस्तफा हितो लग्यो हुजे ऐं मुझो पेरड़ो उन मिट्टीअ ते पइजी वञे क़यामत जे ॾींहुं कहिड़ो मुंहुं खणी महबूब जे आॾो बीहंदुसि मौलाना हलवो खाइण सवलो आहे खतमो ॾियण सवलो आहे आशिक़ सॾाइण सवलो आहे पर आशिक़ थियण ॾाढो ॾुखियो ॾाढो ॾुखियो आहे इश्क जी मंज़िल अॻे अॻे काज़ी आहे कहिड़ा मसला ॾसेंदे आशिक़ इहे जवान हुया जन पंहिंजी पूरी ज़िंदगी मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मुहब्बत में गुज़ारी हुज़ूर जे इश्क में गुज़ारी हुज़ूर जे लाइ पंहिंजे पाण खे दीवानो ऐं परवानो ऐं मस्तानो कदे गुज़ारी त मुंहिंजा दोस्त उहो सुहिणो इमाम मालिक साईं फरमाइनि था इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो त हिकिड़े माण्हूअ पुछो ऐ इमाम मालिक ऐ सुणा मालिक एतिरी मोहब्बत सां मदीने में वेही रहियो आहे कॾहिं बि मदीने खां ॿाहिरि कोन निकितो आहे ॾे ख़बर इन मोहब्बत जो सिलो तोखे छा मिलियो आहे इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था त इमाम मालिक जवाब ॾिनो ओ सवाल करण वारा मूंखे अल्लाह जे इज़्ज़त ऐं जलाल जो कसम मुंहिंजी हिकिड़ी राति अहिड़ी कान गुज़रदी आहे जंहिंमें मूंखे पंहिंजे महबूब जो दीदार कोन थींदो आहे अंदर में तड़प पैदा कर अंदर में मोहब्बत पैदा कर मिठड़ा वजीफन सां महबूब कोन मिलंदो भुलियल मुला चई तो ही वजीफो पढ़ा खूह जे पग ते वेही पढ़ा वजीफन सां यार न मिलंदो आहे यार मिलंदो आहे त अंदर वारे प्यार सां मिलंदो आहे ओ बुलिया जे यार नु मिलण चाही तो खोल अंदर दी कोठी जैसे अंदर जी कोठी न खोली दे देसी यार न मिलंदो जीअं वणई थिए करे वठ ऐं ईअं थिए बि छो न मानी खाइण जे लाइ तव्हांखे मानी सभई खाईंदा हो न जॾहिं मानी खाईंदा हो दॿकी किनी हूंदी आहे या सुठी वो कोन ॻाल्हायो लॻे थो तव्हां 12 महीना रोज़े में हो जॾहिं मानी खाईंदा हो दॿकीअ जे मथां जेकॾहिं थोरो किचिरो थियल हुजे मानी रखंदो ईमानदारी सां जवाब ॾियो अहम जुमिलो पियो चओ मानी कोन रखो छो नथा रखो अदा मानी पाक दॿकीअ जे मथां किन पियो पाक मानी इन जे लाइक़ नाहे पाक मानीअ जो शान इहो नाहे अदा न रखो जेॾीमहिल भाॼी कढंदा हो त प्लेट धोईंदा हो या गिनीअ में वरी कढंदा हो भाॼी रुगी भाॼी लॻल हूंदी आहे पोइ बि चवंदो धोआ हालांकि भाॼी पाक हूंदी आहे छो थो धोई यार वरी बि धोआ सुठी आहे छो थो धोई जवाब दे चवंदो यार धोई साफ़ कया या त भाॼी लॻल पर जे गंद लॻल हुजे त भाॼी कोन विझंदे जेकॾहिं खीर आणी थो था पाक न हूंदो ऐं मुस्लमान छो नथो सोची काॾे वियो अथई जिते किथे अकुल कमु करई थो महबूब लाइ तुंहिंजो अकुल बंदि थो थिए या शैतान हासदी तोसां हसद थो करे तू मानी खाई त दॿकी पाक हुअण ज़रूरी आहे तू भाॼी खाई त थाली पाक हुजण ज़रूरी आहे तू खीर पी त गिलास जो पाक हुजण ज़रूरी आहे ऐं हुजूर खे दावत थो ॾी तुंहिंजी दिलि जो पाक हुजण ज़रूरी न आहे ये ठगीअ जा ठाह छो थो करी ये ठगीअ जा ठाह न कर हाँ जेकॾहिं तोखे पाक शइ वणंदी आहे त मुंहिंजे महबूब खे बि पाक शइ वणंदी आहे तू पलीत शइ इन करे नथो पलीत थिए मानी नथो रखी त मानी पाक आहे भाॼी पाक आहे खीर पाक आहे जेकॾहिं तुंहिंजी पाक ग़िज़ा पलीत जॻह ते न ईंदी त मुंहिंजो मुस्तफ़ा त वयू ज़कीहिम न रुॻी पाक आहे पर जिते निगाह कंदो आहे त उनखे बि पाक बनाए छॾे मुझो महबूब मुस्तफ़ा मेहमान थींदो आहे आशिकन वटि ईंदो आहे कदमड़ा घुमाईंदो आहे हा मुंहिंजा यार पर ॾिसंदो उहो आहे जंहिंजो अंदर जूं अखियूं खुलियल हूंदियूं आहिनि जंहिंजे अंदर जी दरी खुलियल हूंदी आहे हुज़ूर ईंदो आहे हिननि अङणनि ते हुज़ूर छो अचे हुज़ूर त उते ईंदो हुज़ूर त उते ईंदो जेका जॻह हुज़ूर जे इज़त जे लाइक़ हूंदी अञा सादन लफ़्ज़नि में चवां जे तोखे ॾुख न लॻे जे तोखे कावड़ न लॻे त सादन लफ़्ज़नि में चवां गार जे अंदर हुज़ूर खे बाहर अबू बकर बीहारियो पहिरीं अबू बकर सिद्दीक़ अंदर वियो गार खे चङी तरह साफ़ करे पोइ थो चवे मुंहिंजा महबूब हली आहे अबू बकर गार साफ़ कंदो आहे हुज़ूर उते कदम रखंदो आहे आशिक़नि खे दलील मिली वियो त उन दिलि में
आशिकन के दलील मिलियो त हिन अंदर के अबू बकर सिद्दीक जे मोहब्बत ला तैयार कर छो त सिद्दीक अकबर जो प्यार जिते हूंदो आहे उते मुंहिंजो मुस्तफ़ा मेहमान थींदो आहे ऐं मुंहिंजे हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ त मां कयल सल्लल्लाहु पौने 9 बजे वेठो हाँ सवा कलाक ॿुधंदव सवा कलाक हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण में अल्हम्दुलिल्लाह कामयाब बि थो ॿुधायां उहा कहिड़ी ऐं मुस्लमान तोखे मूंखे जेका इज़त मिली आहे उहा इबादत जे करे मिली आहे या मुस्तफ़ा जे करे मिली आहे हाणे थो ॿुधाई जेको बि सऊदी वेंदो आहे लफ्ज़ कहिड़ो चवंदो आहे काॾे थो वञी मदीने थो वञा काॾे थो वञी आशिक हुसैन बुघिया काॾे थो वञी साईं मदीन चांडिया काॾे थो वञी अली नवाज़ चांडिया काॾे थो वञी मोहम्मद शरीफ चांडियो जे ॻोठ वारा हिन पटड़े ते वेहण वारा हर हिक जी दिलि चवंदी आहे त मौला मदीनो मार लहन ओ जागा अखने जा लहन ओ जागा अखने जा तमन्ना तो सब पंहिंजी हूंदी आहे पर मदीने सब को न वींदो पर जेको मदीने वींदो आहे मदीने वञण खां पोइ मदीनो ॾिसंदो को आहे मदीने के लिए हर आँखें रोई मदीना देखता है कोई कोई हर जुबान ते मदीनो फर्शन जे जुबान ते मदीनो अर्शन जे जुबान ते मदीनो जवाब दे घणा मलाइका सुबह जो मदीने ईंदा आहिनि ऐं घणा मलाइका शाम जो ईंदा आहिनि जल्दी जवाब ॾियो जंहिंखे ख़बर आहे हथ खणी चओ 70,000 भला सभिनी खे ख़बर न आहे पोइ 20-25 उथी बीठा यानी 70,000 मलाइका सुबह जो मदीने 70,000 मलाइका शाम जो मदीने भला हिकिड़ो को हथ खणी ॿुधाए त मके में रोज़ घणा ईंदा आहिनि खामोशी मके में कौन ईंदा आहिनि जवाब ॾियो मके में कौन ईंदा आहिनि ईंदा आहिनि स्क्रीन ते ॾिसंदा हो कॾहिं कॾहिं मोबाइल ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क्लिप्स ईंदा आहिनि मलाइकनि खे उॾामंदे बि ईंदा आहिनि अचण जी पका पर केरु ईअं छो थो चवे त हेतिरा ईंदा आहिनि केरु ईअं छो नथो चवे त हेतिरा ईंदा आहिनि केरु नथो ॿुधाए ॻोठ मोहम्मद शरीफ चांडे वारनि न ॿुधायो से मोहम्मदीन बि चयो त अॼु चुप जो रोज़ो नथो टोड़िया आशिक हुसैन बुखे बि चयो त न पोइ आशिक राज पर बि नथो ॿुधाए अचो त गॾिजी हली मलाइकनि खां पुछूं त मदीने ईंदा हो ऐं मके कीअं ईंदा हो असल मालिकनि खां पुछूं न ओ फरिश्तो मदीने 70,000 मजबूती सां चौथा तादाद में चौथा मुड़कंदा चौथा रोंदा वञो था चवनि था सही ॻाल्हि आहे सुबुह जो हिकिड़ा शाम जो हिकिड़ा सही ॻाल्हि आहे वरी कॾहिं हाज़िरी नथी लॻे सही ॻाल्हि आहे भला पोइ मके में ईअं छो नथा अचो उहो चवनि था ॻाल्हि ॿुध तूं केरु थींदो आहे पाबंद करण वारो असां उनखे चयो त लाइटेड कर असां उन्हनि खे चयो त मके में काबो आहे काबे जो तवाफ़ थींदो आहे तव्हांखे तवाफ़ जी सिक नथी लॻे मदीने छो ईंदा हो चवनि था गुंबज़ ख़ज़रा जो सलाम करणींदा हो जॾहिं गुंबज़ ख़ज़रा जे सलाम ते अचो था काबे जे तवाफ़ ते छो नथा अचो सवाल
सवाल ॻाल्हि थोड़ी ॾुखी आहे पर सम्झण खां पोइ ॾाढो मज़ो अथसि जॾहिं हुज़ूर जे दरबार में सलामी पेश करण जे लाइ 70,000 सुबुह जो 70,000 शाम जो था जो काबे जो तवाफ़ करण छो नथा जो उते तवाफ़ जे लाइ गॾिजी छो नथा जो मलाइकनि देरि ई कोन कई जवाब ॾिनो जो ओ पिघलू तोखे ख़बर ई कान्हे का इहो क़िबलो तवाफ़ जे लाइ तव्हांजो आहे असांजो तवाफ़ कहीं ॿिए क़िबले ते हूंदो सही मोहम्मद दीन चांडिया मलाइका काथे तवाफ़ कंदा आहिनि तू असां तवाफ़ कयूं मक्के वारे काबे जो मलाइका तवाफ़ कन अर्श ते बैतुल मामूर जो यानी तुझो मुझो तवाफ़ जो काबो अलग मलाइकन जो काबो जो तुझो मुझो काबो अलग मलाइकन जो काबो अलग असां बि गॾिजी पियासीं मलाइकन सां जॾहिं तव्हांजो काबो अलग असां जो काबो अलग त पोइ मदीने में छो था चो मलाइकन चयो हिसाब न कयो काबो तव्हांजो अलग क़िबलो असांजो अलग पर मदीनो तव्हांजो बि साॻियो आहे मदीनो असांजो बि साॻियो आहे ये केर था जवाब ॾियण जो मलाइका केर था जवाब ॾियण मलाइका असां चयो छो जॾहिं क़िबलो तव्हांजो अलॻि आहे त पोइ तव्हां असां वरी मदीनो हिकिड़ो छो आहे उन्हनि चयो इन करे जो मदीनो सेंटर आहे मदीनो सेंटर आहे छाजो चवनि था जन्नत जो सेंटर आहे जन्नत खां सवाइ रहण को न थींदो मदीनो जन्नत जो सेंटर आहे जीअं ज़मीन जो विच मक्के में मौजूद आहे जिथे काबो मौजूद आहे इहो रूए ज़मीन जो विच आहे पर जंहिं जॻह ते जन्नत जो विच हूंदो उहो मुंहिंजे मुस्तफ़ा जो गुंबज़ ख़ज़रा आहे इन करे हुज़ूर फरमायो मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिन रियाज़िल जन्नत मां मुस्तफ़ा जे घरणे खां वठी मां मुस्तफ़ा जे मिंबर ताईं इहो जेको ई विच जो टुकड़ो आहे मां मुस्तफ़ा ऐलान थो कयां इहो जन्नत जो टुकड़ो आहे दलील खे वधाईंदो पियो अञा दलील ॾियो जॾहिं त हुज़ूर उहद जबल ते आया हुज़ूर उहद जबल ते कदम रखियो अबू बकर सिद्दीक़ भी गॾु उमर फारूक भी गॾु उहद जबल जॾहिं त ख़ुशी कई हुज़ूर फरमायो छा थो करी ॾिसी नथो तुंहिंजे मथां इमामुल अंबिया तुंहिंजे मथां हिकिड़ो सिद्दीक़ तुंहिंजे मथां हिकिड़ो शहीद जबल ॻाल्हाए पियो तॾहिं त हुज़ूर जवाब ॾियनि जबल ॻाल्हाए पियो तॾहिं त हुज़ूर जो जवाब ॾियनि पिया हुज़ूर ॻाल्हाए हुज़ूर जबल सां रहिया हुया नियापो आशिकन खे ॾेई रहिया हुया त मतां को चरियो तव्हांखे बुलाए त हुज़ूर खे ख़बर कोन्हे मां मुस्तफ़ा जबल खे बि ॿुधायां थो पियो त तुंहिंजे मथां हिकिड़ो इमामुल अंबिया आहे नबियनि जो सरदार आहे हिकिड़ो सिद्दीक़नि जो सरदार आहे पर हिकिड़ो शहीद ठही यानी मां मुस्तफ़ा ॿुधायां थो त मुंहिंजो अबू बकर शहीद कोन थींदो पर मुंहिंजो उमर शहीद थींदो हुज़ूर जबल खे ॿुधाए रहियो आहे जेको जबलनि खे ॿुधाए रहियो आहे उहो आशिकनि खे कोन ॿुधाईंदो अज़ीज़ाने मन हुज़ूर जबल खे दुआ कई ऐं उहद जबल तूं मां मुस्तफ़ा सां प्यार थो करी मां बि ऐलान थो कयां ओ हाजियो जॾहिं बि मदीने अचो मुंहिंजे उहद जबल ते अचिजो हे मूंसां प्यार थो करे मां हिन सां प्यार थो करे जुमलो ॿुधो हे मूंसां प्यार थो करे मां हिन सां प्यार थो कयां हे मूंसां प्यार थो करे रब हिन सां प्यार थो करे जेकॾहिं जबल प्यार करे त हुज़ूर प्यार करे जबल प्यार करे त अल्लाह प्यार करे जेकॾहिं अली नवाज़ चांडियो प्यार करे त मुस्तफ़ा प्यार कंदो या कोन कंदो ॻाल्हि वधंदी थी अचे हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ऐं उहद तोखे दुआ थो कयां जेको बि तुंहिंजे मथां ईंदो अचे चढ़ंदो उन जबल ते खाईंदो पीअंदो जेकॾहिं सॼी ज़िंदगी पेट में सूर न छॾेसि ॿियो कुझु बि न मिलेसि ऐं उहद जबल तुंहिंजे मथां रुॻी साओ पनो पटे वात में विझंदो जीअं पेट में विंदो उन जे पेट जे दर्दनि खे मुंहिंजो रब हमेशह दूर करे छॾींदो हिकिड़ो कदम रखियो मुस्तफ़ा जवाब दे घणो कुंड ते 11 किलोमीटर हम चौरस मोकर या उहद जबल जी घणी 11 किलोमीटर कदम हुज़ूर हिकिड़ी जगह ते रखियो बरकत वारो सॼो उहद जबल
हुजूर जे हिकड़े कदम जे सदके उहद जबल बरकत वारो नरगी बरकत वारो हुजूर फरमा ए जबल अल्लाह ताला कुरान करीम में छा फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा वक़ूदुहा अन्नास वल हिजारा अल्लाह फरमा ईमान वारो पाण खे भी जहन्नम जे बाहि खां बचायो पंहिंजे औलाद खे भी बचायो अल्लाह जे ज़ात महबूब फरमायो त मुंहिंजो रब तो फरमाए जहन्नम जे बाहि जो ॿारणो इंसान हूंदा ऐं जबल हूंदा यानी पत्थर भी जहन्नम जे बाहि खे ॿारींदा इंसान जूं हड्डियूं भी जहन्नम जे बाहि खे ॿारींदियूं उते काठियूं गैस या पेट्रोल कोन हूंदो जबल बाहि जहन्नम जे खे ॿारींदा पर उहद जबल खे मुंहिंजो मुस्तफ़ा फरमाए थो ऐं उहद तूं जहन्नम ॾे त कोन ईंदे पर जन्नत जे दरवाज़े ते मुंहिंजो रब तोखे बीहारे छॾींदो हाणे तवज्जो कजो हिन दफ़े मदीने वियासीं आशिक़नि कहिड़ी ॻाल्हि कई जो इहो ई सबबु आहे ॾिसो अरब सॻोरा तेज़ीअ सां हुज़ूर जो हरम जेको वधे थो काबो चइनी पासनि खां सही मोहम्मद दीन वधे पियो थो पर हुज़ूर जो हरम चइनी पासनि खां न हुज़ूर जो हरम सिधो उहद जबल जे पासे थो वधे इहो वधंदो रहंदो छो त जन्नत जो विच मलाइक नज़र हुज़ूर जो गुंबज़ ख़ज़र आहे इहो वधी जॾहिं हली हज़रत अमीर हमज़ा सोहणे जे मज़ार जे भर में बीहंदो छो त हुज़ूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अमीर हमज़ा जे शहादत खां पोइ हुज़ूर पाण खणाइनि पिया हज़रत अमीर हमज़ा जे जसद खाकी खे जन्नतुल बक़ीला त उहद जबल पाण खे टोड़ियो हुज़ूर हक़ल ॾिनी ऐं उहद छा थो करे चवे थो आका मां अमीर हमज़ा खां सवा कोन रही सघंदुसि जे अमीर हमज़ा बक़ीअ में त उहद अॼु बक़ीअ में हलंदो उहद हिते न बीहंदो हुज़ूर फरमाए पोइ तूं हिते बीह मां अमीर हमज़ा खे हिते थी रखां त मुंहिंजे सुहिणे अमीर हमज़ा दाह खे मुंहिंजा आका जन्नतुल बक़ी में हुज़ूर खां पर हुज़ूर फरमाए फिक्र न करे तुंहिंजे लाइ अल्लाह जन्नत जे दरवाज़े खे हिते आणींदो जो उहद भी जन्नत जे दर ते हूंदो सुहिणा अमीर हमज़ा तुंहिंजो घर भी जन्नत जे दर ते हूंदो हरम वधंदो सिधो हली जॾहिं अमीर हमज़ा जे मज़ार जे भर में पहुचंदो तॾहिं नारो लॻंदो मुंहिंजे मदीने वारे मीर जा दीवाना ॻाल्हि ॿुधाइण पे चाहे मोटी अचां त हुज़ूर जबल सां प्यार करे त रब जबल खे जहन्नम जे बजाए जन्नत जे दर जो सींगार त मां ॻाल्हि पे कई मलाइकनि खां पुछियोसीं मलाइकनि जवाब ॾिनो तव्हांजो क़िबलो अलॻि आहे असांजो क़िबलो अलॻि आहे तव्हांजे क़िबले जो ख़तीब कारी सुदेस आहे असांजे क़िबले जो ख़तीब जिब्राइल अमीन पर मदीनो ॿिन्ही जो साॻियो आहे छाजे करे साॻियो आहे चऊं काबो त अलॻि आहे पर मदीनो हिकिड़ो इन करे आहे जो जन्नत में तव्हांखे बि वञिणो आहे जन्नत में असांखे बि वञिणो आहे न तव्हांजी जन्नत खां सवा सरदी न असांजी जन्नत खां सवा सरदी जॾहिं जन्नत जो मर्कज़ इहो आहे त पोइ हर आशिक़ हिते आहे पोइ उहो मलाइक हुजे या इंसान हुजे जन्नत खां परे कोन वेंदो आहे जॾहिं मलाइका न एतिरो ॻाल्हायो दीवाने सां आलम ख़याल में उन दीवाने चयो मलाइको बि हिकिड़ी ख़बर कजो असां तव्हां गुनाहगार जे आहियो तव्हां त पाक हो जे आहियो जे असां त बशरी मखलूक जे आहियो जे तव्हां नूरानी मखलूक जे आहियो जे तव्हां कदे गुनाह थींदो ई कोन्हे जे बेशक जे असां त गुनाहनि में भरिया पिया आहियूं जे बेशक जे ॿुधे त ख़बर हिकिड़ो दफ़ो अचो था ॿियो दफ़ो मोकल ई नथी मिलेव जॾहिं असां गुनाहगार हिकिड़ो दफ़ो अचो त ॿियो दफ़ो वरी टे भाती ॿिया वठी था अचो टियों दफ़ो वरी आकहि खे वठी था अचो चौथों दफ़ो ओड़े पाड़े खे गिले था अचो असांखे त सरकार ॾे थो घुराए थो बार था अचो पोइ तव्हां ॿियो दफ़ो छो नथा अचो जेॾी महिल ईअं चयोसीं त मुंहिंजा दोस्त आलम ख़याल जे अंदरि उन नूरानी फ़रिश्तनि जे नूरानी अखियुनि में लुड़क लड़ी आया हा बशर हा गुनहगार हे तूं नथो ॻाल्हाई हे तुंहिंजी निमाज़ूं नथियूं ॻाल्हाइनि हे तुंहिंजा रोज़ा नथा ॻाल्हाइनि हे तुंहिंजा हज नथा ॻाल्हाइनि हे तूं नथो ॻाल्हाई पर तोखे ख़बर ई कान्हे का त जॾहिं आधीअ जो उथी करे मुंहिंजो हुज़ूर दुआऊं घुरंदो हुयो असां मलाइकनि लाइ न तव्हां गुनहगार उम्मत लाइ दुआ घुरंदो हुयो मलाइकनि नाज़ कयो आहे त इंसान तूं ज़ोर हई असां खां छो जे हुज़ूर दुआ
असाला कान घुरी मुझे मुस्तफा दुआ घुरी तहां घुरी मौला मुझे किदन कोझड़न जी पारत हुजे मौला मुझे गुनहगारन जी पारत हुजे मलाइक था नाज़ कर ओ कलमे वारा मुसलमान अखियों ता खोल तू केड़े तरफ तो पे वनी फरिश्ता नूरानी मखलूक नाज़ थी करे तो ओ मुसलमानो मां तवा का पूछ ओ हे जे के चवंदा हन त नाग खाईंदा पलाव खाईंदा चइस गाल बुध नाग भी कब्र में हुंदा पलाव भी कब्र में हुंदी विचों भी हुंदा पर चइस गाल बुध ये हुंदा जरूर पर उन्हन जे कब्र में जे के निधन का हुंदा असा निधन का न है असा धड़ी साईं वाला हो असा जो हिते सहारा भी मदीने जो घोटा कब्र में सहारो भी मदीने जो घोटा हशर में शफाअत जो सहारो भी मदीने जो घोटा ये निधन का न है भाड़िया दिल खोले चवंदो करी सिंध धड़का ना हो ये दावा उड़न खे दे जेके निठण का हुजन असा जो महबूब वेठो आ तो जेकर तोखे चवे त तोखे केड़ी गारंटी त तुझे ला दुआ कबूल चवी सहा यार इने बदबख्ती त तोखे लोड़ायो चेसमा तो खादो पुछा रात सजी भलिया रात जो पहरो पहर भी भलो रात जो विचो पहर भी भलो रात जो पोयो पहर सजी रात को भलो रात जो पोयो पहर गालायो रात जो पोयो पहर सजी रात का भलो अच्छा जे करे हर शे जो विच भलो इंसान जो विच जवानियां भली चंद्र जो विच मुझा चोरी जी रात भलो हर शे जो विच भलो पर रात जो पोयो हिस्सो भलो छाजी करे भलो अचो अल्लाह जे दरबार में सवाल कयो मौला हर शे जो विच भलो पर रात जो पोयो हिस्सो भलो छाजे करे मुझे बेनियाज रब फरमायो ओ पुछण वारा सोची नथो त मुझो महबूब आयो रात जे पोए हिस्से में आयो जे हिस्से में महबूब जो हिस्सो ही भलो त पो जन जे नसीब में मुस्तफा जे उहे भला न आहिनि जवाब दे न जे जबल ते हुजूर कदम रखे जबल भलो जे रात जे हिस्से में हुजूर अचे रात हिस्सो भलो मक्के जे जमीन ते जे जमीन भली वो जे आशिक जे अंदर में रात दी मुस्तफा जो तस्वुर जे ओ मोमिन भलो ना है मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते खुले आंख सल्ले अल्लाह करते करते अजीजा ने मन गाल पे कयम मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो छो त मुला पुछो तो के जो डप ना है कब्र जो असा जो कब्र जो डप आहे पर सहारो मदीने जो यार जो वेठो सुभान अल्लाह कह जो सहारो आ जो आशिकन जो कह जो सहारो आ वरी जो कह जो सहारो आ आशिकन जो सहारो केरा मदीने जो साईं मुला चयो गाल बुध जे मदीने जो साईं तुझो सहारो आ तो के केड़ी शुअर दिया तो हुजूर जी दुआ तुझे ला कबूल आ असा उन का सवाल कयो मदीने जे मीर फरमायो तवज्जो मुजा दोस्तों जुमलो भले आखिरी पियो चवा मदीने जे मीर फरमायो रात जो पोयो पहर हुंदो आ छा हुंदो आ रात जो पोयो पहर हुंदो दीवानो जन पांजो बिस्तरो छदींदो आ दीवानो बिस्तरो छदींदो आ वुजू कंदो आ ठड़का कोन कंदो आ कंहिंखे ख़बर कोन ॾींदो आ चुप चुप करे नमाज़ तहज्जुद जी पढ़ंदो आ तहज्जुद पढ़ी करे अखियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदो आ मदीने जे मीर फरमायो हिकिड़ो ॻोढ़ो अखियुनि मां ॻड़ी पियो मां मुस्तफा थो ॿुधायां तरफ़ उन जा गुनाह माफ़ करे छॾींदो आ तवज्जो मुझा दोस्तों इन करे आशिक चवंदा आहिनि आधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी आधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी साईं सां मिलण लाइ पंहिंजे साईं सां मिलण लाइ सदा रखो तयारी सदा रखो तयारी आधीअ जे उथण जी अदा रखो होशियारी पखी परदेसी सभई विया
उड़ाना रहियो न को हिते छॾियाऊं वथाणा सबको हलियो वियो आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं सामान 100 बरस का एक पल की खबर नहीं ऐ पखी परदेसियड़ा सभई विया उड़ाना रहियो न को हिते छॾियाऊं वथाणा पर मिलिया तने अपाणा मिलिया तने अपाणा हुई संपत जने जी सारी हुई संपत जने जी सारी आधी अचे उथण जी अदा रखो होशियारी तुझे महबूब मुझे महबूब अर्शन जे महबूब फर्शन जे महबूब जन्नत जे हूरन जे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जेको रात जे पोइ हिस्से में उथंदो आ नमाज तहज्जुद अदा कंदो आ वरी अल्लाह जे दरबार में रोई हिकिड़ो ॻोढ़ो ॻाड़ींदो आ मम्बकी मिन ख़शियतिल्लाह हत्ता यऊदल बरफ़िज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हुजूर जे ज़ात फरमायो दुथल खीर वापस वञी सघे थो पर अल्लाह जे ख़ौफ़ में निकतल ॻोढ़ो ज़ाया नथो थी सघे आख़िरी जुमिलो जेकॾहिं तुंहिंजो मुंहिंजो रोअण वारो ॻोढ़ो ज़ाया नथो थिए मां पंहिंजे गुनाहनि खां डिॼी करे ॻोढ़ो ॻाड़ियां ज़ाया न थिए रब गुनाह मुआफ़ करे त मुअद्दिबाना हथड़ा ॿधी इन वेचारे अणपढ़े मुला खे चयो त मुला जॾहिं तुंहिंजो ॻोढ़ो अल्लाह ज़ाया नथो करे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा ॻोढ़ा ॻाड़िया कोन मुंहिंजे मदीने जे मीर जे अखिड़नि मां सावण जो मींहुं वसियो आहे या कोन वसियो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ा सोणीअ खां त पुछो जेका चवे थी ॾिसंदी हुयसि त जीअं वॾा फुड़ो मींहुं वसंदो आहे ईअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे अखिड़नि मां मींहुं वसंदो हुयो पर लफ़्ज़ हिकिड़ो हूंदो हुयो या रब हबली उम्मती मौला मुंहिंजे इन किननि कोझड़नि जी पारत हुजे मौला मुंहिंजे गुनहगारनि जी पारत हुजे ओ मुस्लमान तूं चओ मुंहिंजो ॻोढ़ो रब ज़ाया न करे असांजो ईमान आहे त मुंहिंजे मुस्तफ़ा जो हिकु हिकु ॻोढ़ो ज़ाया न पर आला खां आला है अहिड़ो क़बूल थियल आहे ईअं चवण दे त ही जेका महफ़िल मची आहे मुंहिंजे मुस्तफ़ा जे ॻोढ़नि जो ई त सदको तुंहिंजो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ तुंहिंजो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ तुंहिंजो कुर्ब थियल आ तॾहिं मंडल मतल आ तुंहिंजो अंगल अघियल आ तॾहिं थी सतारी आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी आका तुंहिंजे अचण सां गुलड़नि कई गुलज़ारी अहिड़ी बूंद पई बरसी अॼु परंद में थी बहारी कल राति हिते विछू पिया घुमनि हिते ज़मीन ते नाग पिया घुमनि विछू पिया घुमनि को अचे कोन पियो अॼु निहार त सही राति में ॾींहुं लॻो पिया कंहिंजे करे जवाब दे कंहिंजे करे वरी चओ कंहिंजे करे तो मुझे मदीने वाले मीर जे करे छो नबूवत मुस्तफा जी रिसालत मुस्तफा जी उम्मत मुस्तफा जी रहमत मुस्तफा जी किताब मुस्तफा जो ज़मानो मुस्तफा जो जो अज विलादत जो महीनो भी जवाब दे विलादत जो महीनो भी नबूवत मुस्तफा जी उम्मत मुस्तफा जी रिसालत मुस्तफा जी ज़मानो मुस्तफा जो किताब मुस्तफा जो रहमत मुस्तफा जी विलादत मुस्तफा जी तपोज जशन जी महफिल भी जो मुझे महबूब मुस्तफा जी इंशाअल्लाह ताला जै महबूब जे महफिल में के परन पटन में सजाइण वारो ए तू असा न पिया सजायो सजराइण वारो सजराए रहे
बख्शिश जो वायदो कयो वेठो आ वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब फिक्र न कर जेसते न राजी न थींदे तेसते दींदो रहंदो सही मौला जिब्रील आयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रब तो फरमाए सजी रात जाग सजी उम्मत बख्शरा अध रात जाग अध उम्मत टे हिस्सा जाग टे हिस्सा उम्मत हाने महबूब तुझी मर्जी हुजूर आरामी हुआ हुजूर पंहिंजे बिस्तरे के वेढ़ण शुरू कयो हुजूर बिस्तरो वेढ़े मदीने जे मीर मुसल्लो विछायो आका मुसल्ले ते बीही जदी मल इबादत शुरू कई हुजूर इबादत में जिब्रील इंतजार में हुजूर इबादत में जिब्रील इंतजार में जिब्रील चवे तो महबूब केदी मल इबादत खत्म कंदो हुजूर फरमायो बिस्तरो वेढ़े छदेवा तेस ताई को न विछाई दुस जेस ताई उम्मत न बख्शराई दुस तेसी मुसल्लो कोन तेसी बिस्तरो कोन विछाई दुस जैसी गुनहगार उम्मत न बख्शराई दुस भले रातियों गुजरी वजन अल्लाह फरमाए जिब्रील जी रब्बे जलील मुझे महबूब दे वन मुझे महबूब दे वन वजी चो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला निस्फहु अव इनकुस मिनहु कलीला औ ज़िद अलैहि वरत्तिलिल कुरआन तरतीला महबूब कोई आशिक अजे महबूब के मुशक्कत में बर्दाश्त न कंदो मुझे महबूब सजी रात तुझे बीह जो अज़म मां रब जानो थो मुस्तफा भला अध रात बीह वरी अध रात के रब वरी कटे थो त मता मां अध रात चवा मुझो महबूब अध रात बीही रहे महबूब अध रात बीह भला रब चवे तो अविल कुस मिनहु कलीला भले अध रात खां भी थोरो बीह बस वरत्तिलिल कुरआन तरतीला मुस्तफा तू जदे न मां रब जो कुरान पढ़ंदो है जुबान तुझी हुंदी आ कुदरत मुझी खुश थींदी आ हथड़ा तुझा हुंदा रहमत मुझी हुंदी आ अभी तू घुरंदो विदो हितो जो रब नींदो ऐ मुझा मुसलमान भा मुझे अल्लाह जी जात मक्के में अबू जहल ऐलान कयो अबू लहब ऐलान कयो उतबे शैबे ऐलान कयो सभिनी अरबन के चयो असा सोने नबी के छदे दिनो असा जो वास्तो कोने असा निधन को करे छदेवा हाने भले अकेलो गुजारे मुझे रब तुझे जिब्रील जी रब्बे जलील देर न कर मुझे महबूब दे वनी चो मां वनी चो वदुहा उस महबूब तुझे चेहरे जो कसम वल्लैल इज़ा सजा तुझे महबूब जुल्फन जो कसम मां वदअक रब्बुक वमा कला ये बकवास ता कन तुझे रब न अग में तो के कदे छदेवा न तो के हीर छदी दो न कयामत ताई छदी दो वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हर ईंदड़ ज़मानो दुनिया ला मुश्किल होंदो दुनिया ला दुख होंदो पर तो मुस्तफा ला इज्जत वारो होंदो तुझे शान जे बुलंदो बाला वारो होंदो जदे न हुजूर रखे अल्लाह एतरा तोहफा दिना तो मुझे हुजूर हथ रखे मौला मुझे ला इज्जत वारो होंदो मुझे गुनाहगार उम्मत जो छा थींदो रब जे फिक्र न कर वला सौफ युतीक रब्बुक फतरदा महबूब उम्मत भी ये बख्शे दींदो मैं जैसे राजी न थींदे तेसे पियो खण जा रब साल मौला जे तू बख्शण हार है तमाम महबूब तो खा घुरण वारो हां मौला जे तू बख्शींदो वींदे त मां वठंदो वींदुस ओ आखिरी उम्मती जैसे जहन्नम मो कडी जन्नत में न छदींदुस तेसे मौला घुरंदो रहंदुस रब जो महबूब रुबी पंहिंजी उम्मत छा पर आदम सुधो उम्मत बख्शराई मां रब तुझे सदके बख्शींदो खुश नसीब है मुसलमान लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम आयो तमाम तव्हां दे आयो आयो भी तव्हां मवा तव्हां दे आयो लेकिन अगे रब छा अजीज़ुन अलैहि मा अजीज़ुन अलैहि मा अनितुम हरीस तव्हांजी नंढड़ी तकलीफ़ भी रब थो चवे तव्हांजी नंढड़ी तकलीफ़ भी मुझे मुस्तफा ते ॾाढी गरी गुज़रंदी कुरान थो चवे कुरान क़यामत ताईं क़ाइम कुरान जो कानून क़यामत ताईं अल्लाह थो चवे तव्हांजी नंढड़ी तकलीफ़ मुझे मुस्तफा खां बर्दाश्त न थींदी ओ ॻोठ मोहम्मद शरीफ चांडे वारो तव्हां के केॾी तकलीफ़ भी ॻोठ शरीफ चांडे में अचे रब थो चवे मुझे मुस्तफा ते गरी गुज़रंदी तू घुरी न घुरी रब तो चवे मुझे महबूब ते गरी गुजरंदी आ जे तू चुप करी तने भी हुजूर के तकलीफ आंदी आ पर जे दुरूद पढ़ी अर्ज़ करी त बुधा मुझो मुस्तफा तुझो मुश्किल हल कराई दो हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन
रऊफ़ुर रहीम मुझो मुस्तफ़ा ॾाढो मेहरबान आहे रुॻी तव्हांजी भलाई चाहींदो आहे कंहिंजी ईमान वारनि जी मौला हिते त ईमान जा ठेकेदार चारई पासा सकंड खे फिरियो बीठा आहिनि कुझु निशानी तक अल्लाह फरमाए ईमान जी हिकिड़ी निशानी आहे अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम जेको ईमान वारो हूंदो उहो पंहिंजे जान खां वधीक मुस्तफ़ा खे क़रीब रखंदो बच्चन खां वधीक क़रीब रखंदो ज़ाल खां वधीक क़रीब रखंदो माल खां वधीक क़रीब रखंदो हर शइ खे अलॻि कंदो मुस्तफ़ा खे अलॻि कंदो हर शइ खे जिस्म ॾींदो दिल हिकिड़े महबूब मुस्तफ़ा खे ॾींदो रब थो चवे जेको दिल महबूब खे ॾींदो मुंहिंजो महबूब उते ई देरो लॻाईंदो जिथे मुस्तफ़ा जो देरो हूंदो आहे उते रब जे रहमत जो फेरो ई फेरो हूंदो आहे जिथे मुस्तफ़ा जो देरो आहे उते रब जे रहमत जो फेरो आहे ऐं जिथे रहमत जो फेरो आहे उते ऐं जो आशिक़नि जे लाइ ख़ुशियुनि जो देरो आहे ख़ुशियुनि जो देरो आहे देरो छो चइबो देरो घणो हूंदो आहे मां बटाई थींदी आहे ही देरो आहे ख़ुशियुनि जो ऐं ख़ुशियुनि जो देरो आहे हिते बटाई हली रही आहे ऐं बटाई हुनखे चइबो आहे ज़मींदार बि खणंदो आहे हारी बि खणंदो आहे थ्रेशर वारो बि खणंदो आहे पर जेको ईंदो आहे वंड हुनखे बि फ़कीर फ़ुकरे खे भी वंड मिली वेंदो आहे मुसलमानो तव्हांखे मुबारक आहे जो अल्लाह जी ज़ात महबूब जे मोहब्बत जो ज़रियो ॾिनो आहे खुदा खां दुआ घुरो मौला तादम हयात जेसिताईं ज़िंदगी आहे इन पंहिंजे महबूब जो इश्क ॾिजां पंहिंजे प्रिय जो प्यार ॾिजां मौला हे लफड़ा खुलनि हुज़ूर जे इश्क में खुलनि मौला हे दिलड़ी खुले हुज़ूर जे मोहब्बत में खुले मौला जॾहिं हिन इज़राइल अचे त ज़ुबान ते कलमो हुजे अखियुनि जे आॾो दीने वाले मीर जो दीदार हुजे अल्लाह जी ज़ात वो गुनहगार जो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजे बारगाह रब्बुल इज़्ज़त में क़बूल फरमाए अल्लाह ताला तरफ़ैन खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू हदीस जी तशरीह रहिजी वई इंशाअल्लाह ताला मुंहिंजे ख़्याल में 25 तारीख़ घणो करे अली गुल मुगेरी 13 तारीख़ वरी मजीद कीरियो ये प्रोग्राम इंशाअल्लाह ताला सही दीन मोहम्मद जे ऐसे आशिक हुसैन मुखे जे सरपरस्ती में सरबराही में हन इंशाअल्लाह ताला ये महबूब दोस्त भी गड हुंदा असा तवा भी गड हुंदासी अल्लाह कंदो त आशिकन जा मेला क्या थींदा हिते भी उते भी थींदा हिते भी थींदा उते भी थींदा छो त दीवाना हिते भी गड उते भी गड अल्लाह ताला तवा जे विख जो अजर तवा के अता अल्लाह ताला तव्हांजो दुआ कबूल फरमाए 5 मिनट उथी भी हो तो थोड़ो थक भी भजे महबूब जे दरबार में सलाम जो नज़रानो पेश